सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सलाम रमज़ान नशियात में अवां सभिनी खे दिल जे तमाम ते गहराइन सां भलीकार चवां थी। अवां जी मेज़बान शाज़िया करीम हमेशह जीअं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। ऐं अॼु शुरूआत में मां सोचो त हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ते नज़रसानी कई वञे। उहा ख़ासि ॻाल्हि इहा आहे त सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, यानी कि ईमान जो हिकिड़ो तमामु घणो अहम जुज़ आहे। पर मां ॾिसां पई हिन रमज़ान जे माह मुक़दस में, छो त काफ़ी इफ़्तारी जो एहतमाम कयो वेंदो आहे पुलनि जे हेठां या रोडनि ते रस्तनि ते, त जेके सफ़र वारा आहिनि या दौरान सफ़र जेके रोज़ायत आहिनि उन्हनि खे इफ़्तारी कराई वञे। ऐं इहो जेको जज़्बो आहे हुजणु तमामु सुठी ॻाल्हि आहे। पर वरी अलमियो इहो ॾिसण में ईंदो आहे त मां काफ़ी ॾींहंनि खां इहा शइ ऑब्ज़र्व कयां पई, नोट कयां पई, इन करे मां सोचियो त अवां सां वंडिजे त जेके शयूं जिन थांवनि में या जेके प्लास्टिक जूं जेके प्लेटूं वग़ैरह हूंदियूं आहिनि, ग्लास हूंदा आहिनि या प्लास्टिक जूं जेके बोटल्स आहिनि, कॾहिं कॾहिं उहे पाणीअ सां भरियलूं ई उहे रोडनि ते ईअं उछलायूं वेंदियूं आहिनि। त उन सां छा थो थिए त अॼुकल्ह हिन माह मुक़दस में, छो त शाम जे टाइम ते ट्रैफ़िक तमामु घटि हूंदी आहे, त इन करे मोटर साइकिल वारा वीचारा या जेके बाक़ी गाॾियुनि वारा आहिनि त उनजी कोशिशि हूंदी आहे त बसि तकड़ि में असां घर पहुचूं। त इन सूरत में को हादसो थी सघे थो। इन करे बराए महिरबानी जेके पाणीअ जूं बोतलूं आहिनि या अहिड़ी का बि शइ रोड ते न उछलींदा कयो। जेकॾहिं अरेंजमेंट तव्हां कयो था इफ़्तारी जो, त पोइ कोशिशि कंदा कयो त भर में हिकिड़ो वॾो डस्टबिन बि रखो त उन में जे सॼो कचिरो उछलाए सघिजे। पर जेकॾहिं इहा शइ नाहे या इहो इंतज़ाम नाहे उते मौजूदु, त कंहिं अहिड़ी जाइ ते उहो गिंद किचिरो उछलियो वञे त जेके ॿिए खे तकलीफ़ न थिए या नुक़सानु न थिए। या अक्सर पाणी वरी रोडनि ते हारियल हूंदो आहे त उन सां बि ख़ासि करे बाइक जे स्लिप थियण जा तमामु घणा ख़तरा हूंदा आहिनि। त इन करे बराए महिरबानी इहे नंढा नंढा एहतियात आहिनि जेके कयो त जे कंहिं ॿिए जी ज़िंदगी ते को फ़र्क़ु न पए या कंहिंजी ज़िंदगी न हली वञे। ऐं उनखां पोइ ॿी ॻाल्हि जेका मूंखे लॻो त अॼु ज़रूरु अवां सां वंडणु खपे उहा इहा त तेज़ रफ़्तारी खां परहेज़ कयो, छो त अॼुकल्ह हादसा तमामु घणा पिया थियनि। ऐं हिन महीने में जाते असांखे ईमानदार रहणु खपे। ऐं ही माह मुक़दस आहे जेको असांखे सेखारे थो त ज़िंदगी जो डिसिप्लिन छा आहे, ज़िंदगी में कीअं असांखे ज़िंदगी गुज़ारणी आहे या कीअं असांखे रहणु खपे। उन ई माह मुक़दस में इहे सभई शयूं मालूम हूंदे बि असां अहिड़े क़िस्म जूं लापरवाहियूं कयूं था जेके बिल्कुलु बि ठीकु न आहे, न असांजे लाइ ठीकु आहिनि, न ई वरी उन्हनि माण्हुनि जे लाइ ठीकु आहिनि जेके असां सां जुड़ियल आहिनि। हाणे जुड़ियल में सिर्फ़ु असांजी फैमिली न आहे, बल्कि उहे माण्हू बि अचनि था जेके असां सां काथे न काथे लाॻापियल आहिनि या ॻंढियल आहिनि। त बराए महिरबानी पंहिंजो बि ख़्यालु रखो ऐं ॿियनि जो बि ख़्यालु रखो, छो त ज़िंदगी सभु कुझु आहे। ज़िंदगी जो ख़्यालु रखंदो त उनखां पोइ बाक़ी ज़िंदगी में वरी ॿिया मक़सद आहिनि या ॿियूं एक्टिविटीज़ आहिनि। ऐं जेकॾहिं अलाह ख़ैर करे अव्हां जे गफ़लत जे करे, अव्हां जे कंहिं लापरवाही जे करे कंहिंखे को नुक़सानु रसे थो, त यकीन कयो इहो तमामु घणो गुनाह आहे, तमामु वॾो गुनाह आहे। इन करे कोशिशि कयो त अहिड़े कंहिं बि अमल खां पासो कयो जेको ॿिए जे लाइ ठीकु न हुजे, मुनासिबु न हुजे। अव्हांखे ॿुधाईंदी हलां त हीअ नशियात मां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी वारनि जे ताउन सां। सहरी हुजे या इफ़्तारी, ॿिन्ही में करशी जामे शीरी जो इस्तेमालु तमामु घणो कयो वेंदो आहे ऐं आम ज़िंदगी में बि असां कंदा आहियूं। रिफ्रेशिंग मशरूब आहे, तमामु सुठो आहे, फोटे जे फ्लेवर में बि मौजूदु आहे। अव्हांखे जेको वणे ऐं जेको अव्हांखे पसंदि हुजे अव्हां उनजी चूंड करे सघो था। उनखां पोइ टेलीनॉर 4G वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ऐं अॼोके दौर में जेकॾहिं स्पीड वारी इंटरनेट आहे त यकीन कयो ज़िंदगी जा इलाही मामला आसान थी था वञनि। त इन करे जेकॾहिं अव्हांखे तेज़ स्पीड वारी इंटरनेट खपे त पोइ अव्हां इस्तेमालु करे सघो था टेलीनॉर 4G। उनखां पोइ सहकारी आहे वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद। ऐं जेकॾहिं सुठो घरु खपे, मुनासिब किस्म ते खपे ऐं मुनासिब जॻह ते, सुठी लोकेशन ते खपे, त पोइ अव्हां हैदराबाद में विज़िट करे सघो था ऐं राब्तो करे सघो था वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि सां। उनजो सहकार आहे इन नशियात खे अॻिते वधाइण में उन्हनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं।
उनखां पोइ सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं चांहि खां बिना त ज़िंदगी अॻिते वधी नथी सघे। सहरी हुजे, इफ़्तारी हुजे या आम रूटीन हुजे, उन में चांहि जो कोप तमामु घणी अहमियत रखे थो ऐं जेकॾहिं चांहि सुठी ऐं कड़क मिली वञे त पोइ बाक़ी छा खपे। सो अव्हां इंतख़ाब करे सघो था सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट जो। सुरहाण नवां रिश्ता जोड़े। उनखां पोइ सहकार हासिल आहे रूह अफ़ज़ा वारनि जो ऐं रूह अफ़ज़ा तमामु बहितरीन मशरूब आहे, सेहत बख़्श आहे, ज़ाइके वारो आहे ऐं मूंखे ख़बर आहे तमामु सभिनी जी पसंदि आहे त रूह अफ़ज़ा वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां पोइ ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं ऑलपर्स क्रीम हाणे नई पैकिंग में बि दस्तियाबु आहे। ताज़ी खीर मां ऑलपर्स क्रीम तयारु कई वेंदी आहे ऐं ऑलपर्स क्रीम घाटी ऐं मज़ेदार आहे छाकाणि त इहा जेका क्रीम आहे उहा उन्हनि मेहनि ऐं गऊं जे खीर मां तयारु कई वेंदी आहे जिन जी पालना असां घर में कंदा आहियूं ऐं घरवारी जेका घर वारो जेको ढोर हूंदो आहे उनजो खीर मिठो बि हूंदो आहे ऐं सिहत बख़्श बि हूंदो आहे। उनखां पोइ अव्हां ऑलपर्स क्रीम नाश्ते में इस्तेमालु करे सघो था। ख़ासि करे पराठो मूंखे पसंदि आहे, पराठे सां इस्तेमालु कयो। डबल रोटी ते अव्हां हणी खाई सघो था। जेकॾहिं मेवनि सां पसंदि आहे त मेवनि सां मिलाए अव्हां खाई सघो था। माखीअ सां मिक्स करे अव्हां खाई सघो था, तॾहिं बि ज़ाइको तमामु सुठो हूंदो आहे। ऐं रमज़ान जे महीने में उअं ई बि तमामु सुठियूं शयूं असां तयारु कंदा आहियूं। कस्टर्ड बि तयारु थींदो आहे या ईद अचण वारी आहे, तव्हां गोश्त कढ़ाई पचाए सघो था, चिकन कढ़ाई पचाए सघो था, केक आहे, ट्राइफल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मिठियूं शयूं तयारु थींदियूं आहिनि। तव्हां उन में ऑलपर्स क्रीम जो इस्तेमालु करे सघो था, तमामु बहितरीनु आहे। ऐं हा, फ्रूट चाट में बि करे सघो था, अञा वधीक उनजो ज़ाइको बहितरीनु थी वेंदो आहे। सो ऑलपर्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ऑडियंस हिते मौजूदु आहे। अस्सलामु अलैकुम, अवां सभिनी खे भलीकार चवां थी। ऐं उनखां पोइ हिन नशियात में तमामु सुठा महिमान अॼु कई आया आहिनि, उनजो तारुफ़ कराईंदी हलायूं। उनखां पोइ बाक़ाइदा असां ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। सभ खां पहिरियों जेका शख़्सियत मौजूदु आहे, माशाल्लाह साईं जन जी मास्टर्स थियल आहे सामियात में, अब्दुल रज़ाक मंगरू साहब मौजूदु आहे। अस्सलामु अलैकुम, अव्हां खे भलीकार चऊं था। वॾा वॾा मुंहिंजा, अव्हां ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो। जी व्यूवर्स, ऐं उनखां पोइ जेका शख़्सियत आहे उहा घण रुखी शख़्सियत आहे। मतिलबु हिन महिल ताईं साईं जन सां जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी आहे त मुख़्तलिफ़ शयुनि ते हमेशह कचहरी थींदी आहे। इन करे मां सम्झां थी त उनखे कंहिं बि हिकिड़ी शइ ते में क़ैद करणु या को हिकिड़ो हवालो उन्हनि जे लाइ मुनासिबु न आहे। इन करे मां वर्ड यूज़ कयो, घण रुखी शख़्सियत आहे। उनजी शख़्सियत जा काफ़ी पहलू आहिनि। माशाल्लाह अॻूणो स्पेशल एडिशनल सेक्रेटरी हेल्थ रहियो आहे, अॻूणो एडिशनल होम सेक्रेटरी रहियो आहे, अॻूणो DCO टंडो अलहयार, उनखां पोइ एक्स एडवाइज़र CM सिंध रहियो आहे साईं, ऐं सदर आहे अंजुमन इत्तिहाद अब्बासिया पाकिस्तान जो डॉक्टर शफ़क़त हुसैन अब्बासी साहब। अस्सलामु अलैकुम, साईं ख़ैरियत सां आहियो? ऐं थैंक यू सो मच, पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी अव्हां हिते आया आहियो। ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? ज़बरदस्त। ऐं उनखां पोइ ख़ालिद हुसैन सुमरो साहब मौजूदु आहे, तमामु बहितरीन आवाज़ जो मालिक नातख़्वा आहे, अव्हां खे भलीकार चऊं था। ऐं अदी मौजूदु आहे गुलशन मुनव्वर। अस्सलामु अलैकुम बाबा, आपको भी खुशामदीद कहते हैं, बहुत शुक्रिया कि आप यहाँ पर आई। सो सभ खां पहिरियों मां चाहींदसि हमदे बारी ताला सां हिन नशियात जो बाक़ाइदा आगाज़ कजे। ख़ालिद हुसैन सुमरो साहब, बिस्मिल्लाह, हमदे सां शुरूआत थी, उनखां पोइ ॻाल्हि ॿोल खे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अल्लाह दम ते नाहे विसाओ, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, कलमो कंदो नसीब मौला। रब साईं कलमे साण हला, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, कलमो कंदो नसीब मौला। बेड़ा जो भरिया दीन जा, अल्लाह बेड़ा जो भरिया दीन जा, अल्लाह बेड़ा जो भरिया दीन जा, रब उम्मत पार पुजाए, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, कलमो कंदो नसीब मौला। चार यार रसूल जा,
अल्लाह चारई यार रसूल जा चारई यार रसूल जा अल्लाह चारई यार रसूल जा अल्लाह चारई यार रसूल जा रब पंज तन पाक पसाए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला पंजई वक्त नमाज जा अल्लाह पंजई वक्त नमाज जा पंजई वक्त नमाज जा अल्लाह पंजई वक्त नमाज जा अल्लाह पंजई वक्त नमाज जा रब टी है रोजा रखा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला रब साईं कलमे साणो हला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला सुभान अल्लाह अल्लाह कंदो त कलमो शल सभिनी खे नसीब कंदो मालिक साईं तमामु सुहिणो मुंहिंजो अंदाज़ ऐं व्यूवर्स डॉक्टर शफ़क़त हुसैन अब्बासी साहब मौजूदु आहे सर सभ खां पहिरियों त इहो ॿुधायो त रमज़ान मुंहिंजो हे कीअं पियो गुज़रे ऐं छा मसरूफ़ियतूं आहिनि अल्लाह करम बसि रमज़ान में तव्हांखे ख़बर आहे थोरो माण्हू जी महदूद थी वेंदी आहे एक्टिविटीज़ माशाअल्लाह निमाज़ूं रोज़ो असांजे घर ते हिकिड़ी तरावियुनि जो बंदोबस्तु कयो आहे त राति जो उते वरी इशा खां पोइ तरावी थींदी आहे त बसि ईअं गुज़रे पियो अल्लाह जा करम आहिनि ज़बरदस्त भला सोशल एक्टिविटीज़ बि तव्हां जूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि सो बिल्कुलु आहिनि अॼुकल्ह कुझु भला इहे एक्टिविटीज़ बि आहिनि रमज़ान में थोरियूं घटि थी वियूं आहिनि मतिलबु कोशिशि कंदा आहियूं त इफ़्तार बि पंहिंजे घर ते ई कजे छो जो इफ़्तार पार्टियूं त इलाही थियनि थियूं पर हुन में काफ़ी पोइ माण्हू डिस्टर्ब ॾाढो थो थिए किथे वञे वरी अचे वरी छो जो घर ते इफ़्तारीअ बि हूंदो आहे ऐं असां निमाज़ बि पढ़ंदा आहियूं हुते तरावी बि थींदी आहे त वरी जल्दी अची इंतज़ाम बि करिणो पवंदो आहे जे वेझड़ाई में का हूंदी आहे त माण्हू हली वेंदो आहे न त पोइ घणो कोशिशि कबी आहे त घर ते हुजे माण्हू जी ऐं माशाअल्लाह बोर मुदासिरनि जे लाइ तव्हां माज़ी में बि तमामु घणो कमु कयो हुयो ऐं अॼुकल्ह बि मुंहिंजे ख़्याल में उते बि कुझु कमु कयो पिया उते बसि हाणे काफ़ी सही थी विया आहिनि जिते सेटल थी विया आहिनि माण्हू हाणे हुननि जो माशाअल्लाह हुननि पहिरीं खेमनि में हूंदा हुआ पोइ हुन में आहिस्ते आहिस्ते थोरा कचा घर थिया हाणे पका घर थी विया आहिनि हाणे सभु को पंहिंजे रोटी रोज़गार लाइ फज़ल सां लॻी वियो आहे त थोरा बाक़ाइदे हाणे RCC आहे घर ऐं सुठो हुते बिजली बची वई आहे पाणी बची वई आहे त हुननि जॻहियुनि ते जिते उहे रहिया पिया आहिनि माशाअल्लाह अलाह साईं हुननि खे आबाद करे हाणे सुठो कमु थी वियो ज़बरदस्त यकीन अव्हां जो वॾो किरदारु आहे अव्हां जहिड़ियुनि शख़्सियतुनि जो अल्लाह साईं जेका कमु वठंदो आहे बसि उहो अलाह खे जो शुक्र अदा करणु खपे त रब साईं तव्हांखे हिकिड़ो वसीलो ठाहे थो ऐं कंहिं ग़रीब जो कमु थी वञे सही माण्हू पंहिंजी नियत सां कमु करे बाक़ी पोइ अलाह क़बूल करण वारो आहे बिल्कुलु अव्हां सही चयो ऐं अब्दुल रज़ाक मंगरियो साहिब बि मौजूदु आहे अॼुकल्ह हिन नशियात ॾिसण खां पोइ वरी काफ़ी इंटरनेट ते सवाल बि मौसूल थियनि पिया त हिकिड़ो सुवाल मूं ताईं पहुतो त छा अॼु क़ुर पाक सिर्फ़ु असां अरबीअ में ई पढ़ी सघूं था ऐं जेकॾहिं केरु अरबी नथो पढ़ी सघे त छा तर्जुमे जो बि ओतिरो ई सवाबु मिलंदो जेको अरबी पढ़ण सां मिलंदो जी तव्हां इंतिहाई बहितरीनु सवाल कयो आहे दर हक़ीक़त क़ुर पढ़ण में जेको मज़ो आहे ऐं अरबी ज़बान में जेको मज़ो आहे उन जो त को नेमुल बदल आहे बिल्कुलु न आहे त लाज़मी इहो ई आहे त अॼुकल्ह एतिरा आलिम वधी विया आहिनि ऐं मदरसा मस्जिदूं एतिरियूं वधी वियूं आहिनि त उन इंसान जे मथां लाज़मी आहे त उहो क़ुर पाक सिखे पर जेका नथो सिखी सघे त उर्दूअ में पढ़ी सघे थो पर उनखे ओतिरो सवाबु न मिलंदो ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असां कोशिशि कयूं त क़ुर पाक खे अरबीअ सां गॾोगॾु तर्जुमे सां ऐं तशरीह सां गॾु पढ़ूं ऐं रमज़ान जो महीनो बाबरकत महीनो आहे इनशाला ख़तम हिन में पूरो थी वेंदो त रमज़ान में जेको अरबीअ में जेको सवाबु मिले थो उहो माना उर्दू में ओतिरो सवाबु न आहे जी
इहा ॻाल्हि बि सही आहे, पर अॼु बि छो त पहिरें दौर में लाज़िम आहे मदरसा वग़ैरह एतिरा कोन हूंदा या ख़ासि करे औरतुनि सां इहे वॾा मसइला आहिनि त उहे सही तरीक़े सां पढ़ियलु हूंदा आहिनि, त उहे चवंदियूं आहिनि त अॼु जेकॾहिं हाणे अरबी नथी अचे त पोइ भला तर्जुमो ई पढ़ी वठूं। ऐं क़ुर त आहे सम्झण जे लाइ त जीअं इंसानु पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो सलीक़ो ऐं हिकिड़ो तरीक़ो सिखी सघे, त पोइ छा अरबीअ खां बिना क़ुर पाक कीअं पढ़ी सघिजे थो जेकॾहिं तर्जुमो ऐं तफ़सीर माण्हू पढ़े त? तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे त मतिलबु औरत नथी पढ़ी सघे, पर मतिलबु अॼुकल्ह एतिरो आहे जो कान का घर में का औरत ॿार वग़ैरह कान का पढ़ियल आहे त उन जे मथां लाज़मी आहे त उन खां सिखे। पर जेकॾहिं अञा बि नथी सिखी सघे त माना क़ुर पाक जा जेके विर्द आहिनि या जेके नंढियूं नंढियूं सूरतूं आहिनि उहे सिखे, जीअं माना 4 कुलनि इन खां अलाए आयतुल कुर्सी आहे, इहो माना कुझु न कुझु ज़रूरु सिखे। बाक़ी इहो आहे उर्दू में जेकॾहिं पढ़े थी त उनखे उहो फ़ाइदो हासिलु कोन थी सघंदो। अच्छा डॉक्टर शफ़क़त साहब, मूंखे इहा बि ख़बर पई तव्हां माशाल्लाह क़ुर पाक जे काफ़ी तर्जुमा छपराया। जी जी। सो उन ते कुझु रोशनी विझंदो? मूं छपराया कोन, बेसिकली असांजो वॾो भाउ आहे असांजो सिकंदर अब्बासी साहब। सिकंदर अब्बासी साहब उहो रहियो आहे सऊदीया में काफ़ी अर्सो हुते, ऐं उनजी सिंधीअ में जेके बि मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि इस्लामीअ जा, तो निमाज़ आहे, रोज़ो आहे, ज़कात आहे, हज आहे, जनाज़ो आहे, क़बर जो बयानु आहे, जन्नत जो आहे, दोज़ख जो आहे, उन्हनि ते को 35 किताब मुख़्तलिफ़ उन्हनि ट्रांसलेट कराए ऐं सिंधीअ में वक़्फ़ अल्लाह ताला जे विराए छॾींदा आहिनि। ऐं उन में मौलाना असांजो डॉक्टर अमीर बख्श चन्ना साहिबु आहे, उन क़ुर शरीफ़ जो तर्जुमो कयो, रियाज़ में हूंदा आहिनि, उन में अदा वॾे उन्हनि जो बाक़ाइदे प्रूफ रीडिंग बि कई, ऐं जेको उन में जेतिरी थी सघी आहे उन्हनि जी कंट्रीब्यूशन हुई, त उन करे लाज़मी असां बि उन्हनि सां गॾु ई आहियूं भाउ जे नक्शे क़दम ते। पर आउं सम्झां थो जेको हाणे मौलाना साहिब ॻाल्हि कई हुई त ॻाल्हि खे सम्झी पढ़ण जो हिकिड़ो मज़ो ई ॿियो आहे। सही, इन करे मां इहो सवाल तव्हां ॾे बि शिफ्ट करणु चाहियो थे, तव्हां खां पुछे त छा माण्हू जेकॾहिं पढ़े थो त उनजी इहा ख़बर, इहो अलाह जे तरफ़ां अहकामात आहिनि, अलाह जे तरफ़ां जेका वही नाज़िल थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कंहिं न कंहिं वाक़े कंहिं न कंहिं वक़ूअ खां पोइ उन हिसाब सां आई आहे, त उन जो पस मंज़र बि हूंदो आहे त कहिड़ी ॻाल्हि थी हुई, कहिड़ो वाक़ियो थियो, त उन सां गॾु वरी यकदम हिकिड़ी तलक़ीन आहे, हिकिड़ो सबक़ आहे, हिकिड़ी हिदायत आहे, उहा आई आहे। उहा सिर्फ़ु जेकॾहिं माण्हू अरबी पढ़े थो त उन में उनखे सम्झ में नथी अचे। हीअ एक्चुअल आहे क़ुर शरीफ़ आहे गाइडेंस, राह रास्ते माण्हू खे रखण जो तरीक़ो आहे, हुनखे कहिड़ा हिदायतूं आहिनि, हिकिड़ो कानून ठहियलु आहे। त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेका बि शइ पढ़े माण्हू उनखे सम्झे ज़रूरु, तव्हांखे ख़बर पए त अलाह साईं फरमाए छा थो ऐं आउं कयां छा पियो। सही, मतिलबु तर्जुमो लाज़मी आहे, पर असां वटि वरी इहो कॉन्सेप्ट वधीक हूंदो आहे त माना अरबी में असां पढ़ूं था त सवाबु मिलंदो, बसि माना सवाब जे ख़ातिर पढ़ूं था, सम्झण जे ख़ातिर नथा पढ़ूं। असांजी ज़बान अरबी हुई ऐं असां इन करे उनखे उहा इज़त ॾियूं था, ऐं वही जेका नाज़िल थी आहे उहा अरबी में थी आहे, ऐं उन करे पर सुठी ॻाल्हि आहे त माण्हू कंहिं न कंहिं हाफ़िज़ खां कंहिं कारी खां माण्हू उनखे चङी तरह पढ़ी वठे। पर पढ़ण सां गॾु मां अगरि तर्जुमो नथो पढ़े ऐं सिर्फ़ु ईअं माण्हू पढ़े थो त उनजो एॾो फ़ाइदो हुनखे न थींदो जेतिरो मक़सदु आहे की माण्हू ख़ाली तर्जुमो करे पढ़े त वधीक बहितर थींदो। मतिलबु ॿई कम ज़रूरी आहिनि, त अरबी बि पढ़ूं ऐं तर्जुमो बि तमामु घणो ज़रूरी आहे त जंहिं मां सम्झी सघूं पंहिंजी ज़ुबान में। तव्हांखे जेका हिदायत मिली आहे जेसि ताईं तव्हांखे सम्झ में न ईंदी तेसि ताईं मक़सदु हुनजो पढ़ण मां तव्हांखे उहो लाभ न मिलंदी। बिल्कुलु सही चयो। जेका शइ अलाह साईं तव्हांखे जंहिं रस्ते ते लॻाइण जी कोशिशि करे थो, जंहिं रस्ते ते तव्हांखे हिदायत थिए थो, त उहा शइ तव्हांखे सम्झण में तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां उहा ॻाल्हि सम्झंदव। सही, बिल्कुलु मां सही चयो। ऐं अच्छा, इस्लाम जा कुझु अहकामात आहिनि जीअं रोज़ो आहे, नमाज़ आहे, ज़कात आहे, हज आहे, पर इन्हनि अहकामनि मां जेकॾहिं कुझु रहिजी था वञनि या इंसानु नथो पूरो करे सघे त उन सूरत में छा को गुनाह आहे, कफ़ारो आहे, छा करिणो आहे इंसान खे? असमें माना जेके अहकामात आहिनि उन जूं कैटेगरी माने अहम रुकन आहिनि। जी जी बिल्कुलु, उन जूं कुझु कैटेगरियूं आहिनि, जीअं कुझु बदनी इबादतूं आहिनि ऐं कुझु माली इबादतूं आहिनि। जीअं हाणे बदनी जीअं निमाज़ आहे, रोज़ो आहे, इहे बदनी इबादतूं आहिनि। इहे माना अमीर हुजे, ग़रीब हुजे, औरत हुजे, मर्द हुजे, केर बि हुजे, हर कंहिंजे मथां लाज़मी आहिनि। जेको छॾींदो त उहो गुनहगार थींदो। बाक़ी जीअं हज आहे ऐं ज़कात आहे, हज ऐं ज़कात उन जे मथां फ़र्ज़ु आहे। जेके अमीर माण्हू आहिनि जिन वटि एतिरी ताक़त आहे त उहे हज ऐं ज़कात ॾेई सघनि था त उहे उन जे मथां लाज़मी आहे। जेकॾहिं उहे ज़कात नथा अदा कनि त उहे गुनहगार थींदा। हाणे जेको ग़रीब माण्हू आहे उहो इन ॿिनि पेपरनि में पास आहे,
अलाह जे हुकुम सां। बाक़ी जेके निमाज़ उन मथां आहे ऐं रोज़ो आहे उहे त उन मथां रखणु लाज़मी आहिनि। बाक़ी हिकिड़ो वाहिद अमल जेको आहे उहो आहे ईमान। उहो ईमान त हर कंहिं जे मथां रखणु लाज़मी आहे। ऐं अलाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जंहिं बि माना दिलि सां सिदके दिलि सां कलमो हिकु दफ़ो पढ़ियो आहे इनशाअल्लाह उहो जन्नत में ज़रूरु दाख़िल थींदो। त इन जो मतिलबु इहो ई आहे त हू जेकॾहिं हुन अमलनि में उन खे का कोताही थी वई आहे त अलाह सां उहो माफ़ु करे थो। ऐं हिकिड़ा ॿिया बि अमल आहिनि जेके हुकूकुल इबाद आहिनि, माना मतिलबु बाननि जा हुकुम आहिनि। अलाह साईं जी मर्ज़ी आहे उहो रहमत जो जेको आहे समुंड आहे, अञा उनजे छा रहमत जी ॻाल्हि कजे त जेके माउ बि पंहिंजे ॿार जे मथां रहम थी करे त अलाह साईं त उनखां वधीक रहम कंदो आहे। पर अलाह साईं उनजे मथां रहम करे सघे थो, पर जेके हुकूकुल इबाद आहिनि उहे अलाह साईं तेसि ताणी माफ़ु न कंदो जेसि ताणी असां ॿाननि खां माफ़ी न वठंदासीं। जीअं असां कंहिंजी गिला कई आहे, कंहिंजी ग़ीबत कई आहे, कंहिंजे मथां तोहमत आहे या कंहिं जंहिंजी ॿनीअ मथां कब्ज़ो कयो आहे त उहो उनजे मथां जेको आहे लाज़मी आहे त उनखां माफ़ी वठे। जेकॾहिं उनखां माफ़ी नथो वठे त अलाह साईं बि माफ़ु मुश्किल अॼुकल्ह माना गोसिप जो त ट्रेंड थी वियो आहे न, माना जिते 3 माण्हू हूंदा उते चौथे जी गिला ज़रूरी आहे, 2 माण्हू वेठा आहिनि त 3 जी गिला ज़रूरी आहे। त उहो हुकूकुल इबाद में शामिल आहे। गिला ऐं ग़ीबत जेका आहे कंहिंजे पोयां उनखे या तानो ॾियणी आहे, अहिड़ी क़िस्म जूं शयूं, इहे त माना हाणे हिकिड़े फैशन जो हिसो थी वियो आहे। जी जी। ऐं ॿी ॻाल्हि जेकॾहिं रोज़े में का ग़ीबत कई थी वञे त रोज़ो बि मकरूह थो थी वञे, छो त सिर्फ़ु रोज़े जेको आहे खाइण पीअण खां रुकी वञण न आहे, बल्कि हर उन शइ खां रुकी वञण आहे जंहिंखां अलाह साईं रोज़ो माना नफ़्स ते काबू करणो आहे इंसान खे। सो डॉक्टर साहब तव्हां छा चवंदो हिन बारे सां, माना जिते 2 माण्हू वेठा आहिनि 3 जी गिला ज़रूरी आहे? पर इस्लाम में जेको हदीस आहे त जेके कंहिं माण्हू जी तव्हां गिला कयो था या ग़ीबत कयो था, पर पुट त तव्हां सम्झो पंहिंजे मुर्दा दोस्त जी या हुनजो गोश्त या भाउ जो गोश्त खाधो उहो था खाओ पिया, त इन एॾी सख़्ती सां मना आहे ऐं उनजे करे तव्हां ते मथां तमामु वॾो गुनाह थिए थो। ऐं इवन का ॻाल्हि हिकिड़ी त ग़ीबत ईअं थींदी आहे कूड़ी थिए, पर इवन सची बि कंहिंजी जेकॾहिं का ॻाल्हि तव्हांखे नज़र अचे थी बुराई त कोशिशि कयो त उन ते पर्दो रखो। तव्हां कंहिंजे ऐबनि ते पर्दो रखो त अलाह साईं तव्हांजे ऐबनि ते पर्दो रखे थो। त इहो ईमान हुअणु खपे, कोशिशि कजे त उन बुराई खे ढकिजे, बचाए इनजे जो उनखे वधीक माण्हू चङी तरह असांखे त शल न कंहिंजी का ॻाल्हि हथ अचे पोइ बसि ॾिसो हुन में वरी कुदरत ॾिसो त शैतानी अमल जेको बि आहे हुन में हिकिड़ो मज़ो बि अहिड़ो रखियो अथव जो हुनखे ॻाल्हाइण में पोइ माण्हुनि खे ॾाढो लुत्फ़ थो अचे ऐं उन में मसरूफ़ थी था वञनि। ठीकु आहे, सभु वधीक असां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। अदी गुलशन मुनव्वर साहिबा मौजूदु आहे, उन्हनि जे मिठड़े आवाज़ में नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बेटा माइक आप उठा लीजिए और कोई नातिया कलाम मैं चाहूँगी कि आपकी आवाज़ में सुना जाए। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब मदीने का सफर है और मैं नम दीदा मदीने का सफर है और मैं नम दीदा जबी अफसुरदा कदम लग़ज़ीदा जबी अफसुरदा कदम लग़ज़ीदा चली हूँ एक मुजरिम की तरह में जानिबे तैबा चली हूँ एक मुजरिम की तरह में जानिबे तैबा नज़र शर्मिंदा बदन लर्ज़ीदा नज़र शर्मिंदा बदन लर्ज़ीदा मदीने का सफर है
बसारत खो गई लेकिन बसीरत तो सलामत है। बसारत खो गई लेकिन बसीरत तो सलामत है। मदीना हमने देखा है मगर ना दीदा ना दीदा। मदीना हमने देखा है मगर ना दीदा ना दीदा। जब ये अफसुरदा कदम लग जीदा मदीने का सफर है और मैं नम दीदा। माफ़ कीजिए, पहली बार मैं आई हूँ यहाँ टीवी चैनल पे, तो मैं बहुत नर्वस हूँ। आवाज़ है वो माशाल्लाह बहुत कमाल का है, तो हमें फील नहीं हुआ लेकिन आपने बताया। सो सुभान अल्लाह, क्या कहने आपके। और आप बिल्कुल भी ना घबराएं, ये आपके यूँ समझें आप घर पे बैठी हैं, अपनी फैमिली के साथ आप बैठी हैं, ठीक है। सो व्यूवर्स, वक्त आहे ते मुख़्तसिर साई जो साई ना वधंदासीं, साई खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त ॻाल्हि ॿोल सां अॻिते वधाईंदासीं। नशात मां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे कशी जामे शीरी, टेलीनो 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहाण प्रीमियम गोल्डस, रूहब्सा ऐं ऑलपर स्क्रीन वारनि जे सहकार सां। मिलूं था मुख़्तसिर ब्रेक खां पोइ, ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी व्यूवर, सलाम रमज़ान नशियात में वरी मां सभिनी खे भलीकार चऊं था। ये नशियात मां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे कशी जामे शीरी, टेलीनो 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, सुरहाण प्रीमियम गोल्डस, रूहब्सा ऐं ऑलपर स्क्रीन वारनि जे सहकार सां। ऐं सभिनी जे सहकार जी तमामु घणी थोराइती आहियां। मौजूद महिमान हिन प्रोग्राम में, हिन नशियात में मौजूदु आहिनि, उन्हनि सां असां कचहरी कंदासीं। ऐं हिकिड़ो सवाल इंटरनेट ते बि अॼुकल्ह असां वटि तमामु घणा सवाल पहुचनि पिया, ऐं उन हवाले सां हिकिड़ो सवाल पहुतो जेको मां चाहींदसि अव्हां खां कयो वञे त छा शुगर जो पेशेंट रोज़े जे हालत में इंसुलिन हणी सघे थो, या हू पंहिंजी शुगर चेक करे सघे थो, या को मरीज़ इंजेक्शन हणाए सघे थो? इन्हनि ते प्लीज़ थोरी रोशनी विझो। जी, इहो त इंतिहाई अॼुकल्ह दौर जे हिसाब सां माना बहितरीनु सवाल थी सघे थो। थैंक यू। छो त शुगर जा पेशेंट अॼुकल्ह वधंदा बि वञनि था, त उन जे करे इहो ई आहे त शुगर जो मरीज़ जेकॾहिं उहा पंहिंजो इंसुलिन सां हणाए थो त उन सां मतिलबु उनखे ताक़त पहुचे थी। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजो मतिलबु खाधे खां पहिरियों हणणु खपे, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू खाधो हिन विच में खाए कोन थो, उन जे करे उन शुगर थी सघे, मतिलबु लो बि थी सघे थी। मतिलबु इहो आहे त उहो हलाक जे तरफ़ वधीक वधंदो, त बहितर इहो आहे मतिलबु जेको आहे जाइज़ न आहे त उहो माना जेको आहे सिरिंज वग़ैरह हणाए या इंसुलिन वग़ैरह हणाए। ऐं बाक़ी रहियो ड्रिप जो मसइलो ऐं जेको आहे इंजेक्शन जो मसइलो, ये माना चेक करे सघे थी? छो शुगर जॾहिं चेक कबी आहे त लाज़िम आहे ब्लड जो ड्रॉप निकिरंदो आहे जी, उहा कुझु उन में कुझु आहे माना गुंजाइश आहे, चेक करे सघे जी जी। बाक़ी जेको आहे ॿियो को मरीज़ आहे जंहिंखे ड्रिप वग़ैरह लॻे थी या इंजेक्शन वग़ैरह लॻे थी, त
त बहितर इहो आहे त हू मर्ज़ में जेको आहे रोज़ो न रखे, छो त तकलीफ़ में अलाह तबारक व तआला अलाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इजाज़त ॾिनी आहे त तव्हां तकलीफ़ जे दौरान तव्हां रोज़ो भले तव्हां नथा रखी सघो, पर उन लाइ इहो बि न आहे त जेकॾहिं उनखां रमज़ान में रोज़ो मिस थी वियो आहे कंहिं तकलीफ़ जे करे त बाद में बि कज़ा न करे, पर बाद में जेको आहे उनजे मथां कज़ा करणु लाज़मी आहे। त उहो बीमारी में जेकॾहिं उन रोज़ो न आहे रखियो त बहितर आहे, पर जेकॾहिं उन रखियो आहे त हाणे जेकॾहिं ड्रिप वग़ैरह हणाए थो या इंजेक्शन हणाए थो इन सां उनखे ताक़त पहुचे थी त इन सां बि रोज़ो टुटी पवे थो, त लिहाज़ इहो बि जाइज़ न आहे। सही। ऐं ॿियूं ॻाल्हियूं वरी इहे हूंदियूं त माना धकु लॻी पियो, जेकॾहिं जिस्म जे कंहिं हिसे मां रतु निकिरे थो त रोज़ो मकरूह थी वेंदो आहे, छा इहा ॻाल्हि बि दुरुस्त आहे? न न, जेकॾहिं खून निकिरे थो निकिरण सां का बि शइ न थींदी आहे, जीअं उल्टी वग़ैरह बि निकिरे थी त उन सां बि रोज़ो कोन थो टुटे, दाख़िल थियण सां माना का शइ अंदरि दाख़िल कई थी वञे जंहिंसां थिए थी उन सां थिए थो, ॿाहिरि निकिरे थी उन सां नथो थिए। जी डॉक्टर शफ़क़त, अवां छा चवणु चाहींदो इन हवाले सां, मतिलबु शुगर जो जेको पेशेंट आहे छा हू इंसुलिन या अहिड़े क़िस्म जी काई शइ वठी सघे थो? डायबिटीज़ जो पूरो वॾो सब्जेक्ट आहे, वॾो सब्जेक्ट आहे बिल्कुलु। हुन में इहो आहे त ॾिसो जेकॾहिं हिकिड़ी शुगर जेको डायबिटिक नॉन डायबिटिक माण्हू आहे उनखे जेकॾहिं शुगर थोरी वधी वञे थी त उहा एॾी ख़तरनाक न आहे जेतिरी यकदमि घटिजी वञणु। त रोज़े में हिकिड़ो माण्हू ठीकु ठाक 16 कलाक या एतिरो हिकिड़ी फास्टिंग हले थी, उन दौरान जेकॾहिं ओचितो ब्लड जी शुगर घटिजी वई त माण्हू खे एक्चुअल मरीज़ पाण बि पंहिंजी तबियत सां सम्झी वेंदो आहे त हाणे मुंहिंजी शुगर लो पई थिए, ऐं उहा एतिरी लो न थियणु खपे जो माण्हू उन में जेकॾहिं कोमा में हलियो वञे त उन में परमानेंट हिकिड़ा लॉसिस थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे अहिड़ी सूरत हाल में जेॾी महिल हू सम्झे थो त मुंहिंजी शुगर घणी लो पई थिए या रोज़े में टाइम घणो आहे त मुनासिबु आहे त उहो चेक करे वठे शुगर, ऐं शुगर जेके तमामु घटिजी वई आहे त उन में बि को कबात न आहे त उहो रोज़े खे ओॾी महिल ब्रेक करे ऐं पंहिंजो खाई वठे, छो पहिरीं जान बचाइण बि पंहिंजो जेको वॾो उहो आहे सदको आहे, त पंहिंजी जान बचाइण लाइ ईअं न थिए त जज़्बाती थी त पोइ शुगर 50 ते 40 ते अची पहुती आहे पर अञा 4 कलाक पिया आहिनि त आऊं बसि कुझु कोन खाईंदो त ईअं जेको इन जो कुफारो आहे, बाद में माण्हू करे सघे थो, रोज़ो नथो रखे। हाणे डायबिटिक माण्हू आहे जेकॾहिं जीअं साईं चयो त बाद में हुनजी माना वरी रोज़ा रखे, पर बाद में किसो हुन सां साॻियो ई थींदो, त अहिड़ियूं कोई मजबूरियूं हूंदियूं आहिनि त हुन में 4 माण्हुनि खे तव्हां जेकॾहिं रोज़ो खोलायो तॾहिं बि हुनजो जेको कुफारो अदा थी थो वञे, पर उन में अलाह साईं तमामु सहूलियतूं रखियूं आहिनि त फ़राइज़ पंहिंजी जॻह ते आहिनि, पर तव्हां पहिरीं ॾिसो तव्हां पंहिंजी यानी जेका रब साईं तव्हांखे हिकिड़ी ज़िंदगी अता कई आहे उहा अलाह जी हिकिड़ी वॾी नेमत आहे, ऐं उनखे बि बचाइण तव्हांजे लाइ ज़रूरी आहे। तव्हांजी ज़िंदगी ते अलाए केतिरा माण्हू डिपेंड कनि था, त कुझु माण्हू ईअं कनि था, पर मक़सदु हिन में शुगर टेस्ट करण में मुंहिंजे ख़्याल में त को कबात न हुअणु खपे जेकॾहिं माण्हू खे इहा महसूसु थिए, बाक़ी ईअं शौक़िया करणु सही कोन्हे। ऐं इंसुलिन बि जेका लॻे थी उहा अहिड़े टाइम ते लॻे जेॾी महिल हू मानी खाए थो पियो, ताकी हाणे जीअं असां इफ़्तारी कई जेॾी महिल ओॾी महिल असां हिकिड़ी इंसुलिन हणी छॾी त मानी खाइण खां पोइ असांखे फजर ताईं हिकिड़ो टाइम आहे त कुझु खाई बि सघूं था पी बि सघूं था। हाणे मगर जेकॾहिं आऊं सहरी जे टाइम हणी ऐं वेही रहां ऐं उन खां पोइ मां इफ़्तारी ताईं इंतज़ारु कयां त यकदमि तमामु लो थी वञे शुगर, त उहा ख़तरनाक थी सघे थी। पर पेशेंट जेको हूंदो आहे पंहिंजी तबियत खे पाण सम्झे थो, एडजस्ट कंदो आहे डोज़, ऐं डॉक्टर सां मशवरो कंदो त केतिरी शुगर हुनजी रहे पई, ऐं ख़ासि तौर ते जेका हुननि जी 3 महीननि वारो हूंदो आहे HbA1c उहा थियल हूंदी त अंदाज़ो थी वेंदो आहे त हिन खे केतिरो डोज़ रखणु खपे। बिल्कुलु, ऐं काफ़ी आलिम दीन जो इहो बि मञणु आहे त जॾहिं बीमारी जी हालति में को डॉक्टर चए थो त तव्हां रोज़ा न रखो त इन ते को कफ़ारो न आहे, ऐं अव्हांखे बदिले में रोज़ा बि न रखणा पवंदा या मतिलबु कुझु बि न आहे, तव्हां ते का शइ लागू नथी थिए, इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियो, इन ते रोशनी विझंदो? इन बारे में इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं हुनखे अहिड़ी का बीमारी आहे ऐं डॉक्टर हुनखे मना थो करे त तव्हां रोज़ो न रखो, ऐं हुन वरी थी सघे मतिलबु इब्तिदा कई हुई छो त रमज़ान में भलारो महीनो आहे ऐं रोज़ो हुन रखणु शुरू कयो, वरी हुनखे तकलीफ़ पैदा थी त अहिड़ी हालति में हू रोज़ा न रखंदो, पर उनजे बजाए हू फिदियो ॾींदो, ऐं फिदियो ॾियणु माना लाज़मी आहे। पोइ अॼुकल्ह दौर जे हिसाब सां माना 100 रुपयो या 150 रुपयो माना कंहिं ग़रीब खे खाराए सघे थो, त जेकॾहिं उहो 30 रोज़ा न रखंदो त अहिड़े तरीक़े सां उहो 30 ॼणनि खे रोज़ो रखाए खोलाए माना 30 ॼणनि जो जेको आहे फिदियो अदा करे। ठीकु आहे। अच्छा, फितरे जे हवाले सां छा हुकुम आहे त अॼोके दौर में जेकॾहिं हिकिड़ो माण्हू फितरो ॾिए थो त उहो केतिरो अदा करणु खपे? फितरे जे बारे में त
पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त माना ईद खां पहिरियों ॾियणु खपे। ईद खां पहिरियों ॾियणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उन दौर में जेको आहे उते कणिक घटि थींदी हुई, असां वटि वरी कणिक वधीक थींदी आहे ऐं खजूं वरी उते जेको आहे सऊदी अरब में वधीक थींदियूं आहिनि। पोइ नबी साईं जन उन दौर जे हिसाब सां जेको खजूरनि जे बारे में कुझु वधीक ॿुधायो हुयो ऐं कणिक जे बारे में घटि ॿुधायो हुयो। सही, त माना घणा किला कणिक जे जेका रक़म आहे उहा असां फितरे में ॾेई सघूं। अॼुकल्ह माना घणो कणिक जी माण्हू ॾींदा आहिनि, उनजो बि 100 रुपयो थींदो आहे। बाक़ी को जव जे बि ॾेई सघे थो, खजूरनि जा 250 रुपया ॾेई सघे थो ऐं जव जे हिसाब सां 1600 रुपया ॾेई सघे थो। किशमिश माना किलो? जी जी, किलो न माना क़ीमत जे हिसाब सां। क़ीमत जे हिसाब सां त छा रेट्स हिन महिल हलनि पिया। ठीकु आहे, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं अदी गुलशन मुनव्वर मौजूदु आहे, अव्हां जी इजाज़त हुजे त जिक्र भी ज़रूरी है। तो गुलशन, नादिया कलाम हम आपसे सुनना चाहेंगे। बिस्मिल्लाह, माइक आपके बराबर में है। बिस्मिल्लाह। ये रात मैंने खुद ने लिखी है, उम्मीद करती हूँ आप सबको बहुत पसंद आएगी। अज़ल में नूर से जब आपकी सूरत बनी होगी, अज़ल में नूर से जब आपकी सूरत बनी होगी, तो इस शाहकार पर कुदरत भी हैरान रह गई होगी, ज़मीं से कह रही होगी, फलक से कह रही होगी, मेरे आका के आने से जहाँ में दिलकशी होगी, वो जिस कांटे को छू लेंगे वो कांटा भी कली होगी, के दिख जाने से उनके हर तरफ गुल खिल गए होंगे, के दिख जाने से उनके हर तरफ गुल खिल गए होंगे, शबे मेराज तारे उनके कदमों पर सजे होंगे, शबे मेराज तारे उनके कदमों पर सजे होंगे, कमर की रोशनी नक्शे कदम को चूमती होगी, अज़ल में नूर से जब आपकी सूरत बनी होगी, अज़ल में नूर से जब आपकी सूरत बनी होगी, तो इस शाहकार पर कुदरत भी हैरान रह गई होगी, ज़मीं से कह रही होगी, फलक से कह रही होगी, मेरे आका के आने से जहाँ में दिलकशी होगी, वो जिस कांटे को छू लेंगे वो कांटा भी कली होगी, नहीं मालूम मुझको किस तरह पूछूं हवाओं से, नहीं मालूम मुझको किस तरह पूछूं हवाओं से, ज़मीं पर पाँव रखती ही नहीं बादे सबा अपना, ज़मीं पर पाँव रखती ही नहीं बादे सबा अपना, ये दिल कहता है उनके दर को छू कर आ रही होगी, अज़ल में नूर से जब आपकी सूरत बनी होगी, तो इस शाहकार पर कुदरत भी
कह रही होगी मेरे आका के आने से, जहाँ मैं दिलकशी होगी वो जिस कांटे को छू लेंगे वो कांटा भी कली होगी। वाह 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 सर, तव्हां तबसरो वधीक बहितर करे सघो था, तव्हां तबसरो वधीक बहितर करे सघो था हाणे। माशाल्लाह तमामु बहितरीन आवाज़ आहे ऐं तमामु सुठो सुर आहे हुन में, ऐं वॾी ॻाल्हि आहे पाण लिखियो अथसि। ऐं मुंहिंजे ख्याल में 17 साल की, आप 17 साल की हैं गालिबन, है ना? इतनी छोटी सी एज में माशाल्लाह इतना खूबसूरत आपका अंदाज, और फिर जिस अंदाज से आपने लिखा है कि बड़े बड़े ना लिख पाए, सही है ना? जितनी अकीदत से मोहब्बत से माशाल्लाह दी तहरीर कयो है। सो क्या कहने हैं आपके सर? आपके उस्ताद घर पे हैं या कहीं आपने सीखा है ये पढ़ा? आपने कहीं से सीखा है? माइक उठाइएगा प्लीज। सीखा है? सीखा तो कहीं से भी नहीं है, सर ने गाइड किया है, सर काशिफ ने और सर यूसुफ ने बहुत गाइड किया है मुझे। माशाल्लाह माशाल्लाह। तो मैं बहुत शुक्रगुजार हूँ उनकी। वो कहते हैं आप भूल जाओगी बाद में हमें, लेकिन ऐसा नहीं होता। वो मेरी फादर की जगह, मैं उनको कभी नहीं भूलूंगी। अगर वो मुझे देख रहे हैं तो याद रखिएगा मेरी बात। सही, वो उस्ताद जो बना के आपको एक जगह पर पहुंचाते हैं ना, उनको हम कभी नहीं भूल सकते। जी बिल्कुल। हाँ, वो अलग बात है कि वक्त के साथ जरा चीजें थोड़ी इधर उधर हो जाती हैं, लेकिन कभी हम दिली तौर पर नहीं भूल पाते हैं उनको, है ना? वैल्यू कभी कम नहीं होगी, वैल्यू कभी कम नहीं होती। इसे दरख्तों के नाम नज़म भी आए था। अच्छा बुधा। सर माइक प्लीज सर को दीजिएगा। सो नज़म, हाँ इन ते भी थी सके तो, इन ते भी अञा वधीक वरी जरा सभिनी खे आवाज़ पहुचंदो, छो त अॼुकल्ह असां वण पोखियूं कोन पिया, वक़्त जी ज़रूरत आहे, नेचर सां वरी दुश्मनी कई आहे बस वण जी जेका क्वालिटी आहे उन ते ई माना जेकॾहिं माण्हू सोचे थो त सॼी उमिरि हिकिड़ो वण आहे जेको उस में सड़े थो ऐं ॿियनि खे छां ॾींदो थो रहे। सुभान अल्लाह। तंहिंजे करे कंहिं दोस्त हिन ते, असांजो दोस्त आहे फाज़िल जमीली, उन हिकिड़ो शेर लिखियो आहे, कॾहिं कॾहिं कंहिं शाइर खां एॾो हिकिड़ो सुठो शेर थी वेंदो आहे जो वरी उहो रिपीटेडली अहिड़ी शइ वरी शायदि वरी न करे सघंदो आहे। त उन हिकिड़ो इहो शेर लिखियो हो, दरख्तों के नाम। त उन में चए थो ये दरख्तों तुम्हें जब काट दिया जाएगा और तुम सूख के लकड़ी में बदल जाओगे, ऐसे वक्तों में बहुत पेशकशें होंगी तुम्हें। वाह। ऐसे वक्तों में बहुत पेशकशें होंगी तुम्हें, तुम मगर अपनी रिवायात से न फिरना हरगिज़, शाह की कुर्सी में ढलने से कहीं बेहतर है किसी फुटपाथ का वो टूटा हुआ तख्ता बनना। किसी फुटपाथ का वो टूटा हुआ तख्ता बनना। तख्ता बनना, मैले कपड़ों में सही लोग मोहब्बत से जहाँ बैठते हैं। वाह वाह। ऐसे दरवाजे की चौखट भी न बनना हरगिज़ जो मोहब्बत भरी दस्तक पे कभी खुल न सके। चाकू छुरियों को भी न खिदमत तुम अपनी देना, किसी बंदूक का दस्ता भी नहीं होना तुझे। वाह वाह वाह। हाँ, कोई बैसाखी बनाए तो सहारा देना। कोई बैसाखी बनाए तो सहारा देना। कोई बैसाखी बनाए तो सहारा देना, और कश्ती के लिए तुम इतनी मोहब्बत से आगे बढ़ना कि समुंदर की फरागी भी बहुत कम पड़ जाए। लाजवाब। अपने पितवार मेरे बाजुओं जैसे रखना जो किसी और की ताकत के सिवा जिंदा है। मेरा महबूब अभी वाक़िफ़े उल्फत ही नहीं, मेरे बाजू भी मोहब्बत के सिवा जिंदा है। वाह वाह। तमामु ज़बरदस्त में हिकिड़ो लेसन आहे, जी कश्ती आहे ॿेड़ी पार पहुचाईंदी आहे माण्हू खे, त चए थो अहिड़ी शइ जेका तव्हांखे पार पहुचाए उन जे लाइ तव्हां तमामु दिलि खोले अॻियां वधिजे, ऐं कंहिंखे सहारो ॾियण जे लाइ ज़रूरत हुजे त बैसाखी ठही पओ। बाक़ी नुक़सान वारियूं ॻाल्हियूं जेके इंसान खे थियनि, बंदूक में या चाकू जो दस्तो थियण, त उहो माना ही पंहिंजे नोई जो हिकिड़ो तमामु घणो इमोशनल बि चई सघिजे थो। इमोशनल आहे, ख़ासि तौर ते माना त हिकिड़ी तलक़ीन आहे इंसान खे ई, माण्हू खे, त तव्हां हिन वणनि मां, जीअं शाह साहिबु चयो था न, पसो पखीअड़नि माण्हू आहे मेट घणो। कॾहिं कॾहिं माण्हू पखियुनि मां, निबातात मां, वणनि मां इलाही शयूं अहिड़ियूं सिखंदो आहे जो उहो जेकॾहिं माण्हू सिखे त उन में हिकिड़ी इंसानियत वधीक पैदा थी वेंदी। बिल्कुलु मां सही चयो। ऐं हीअ दुनिया अलाह साईं पंहिंजे महबूब जे लाइ पैदा कई, तख़लीक़ कई,
यकीनन असां बि हिते रहूं था त नेचर जो ख़्यालु करण बि कुझु हक़नि में शुमार थिए थो। त इनखे बयानु कंदो त दीन इस्लाम भला वणनि ॿूटनि जो ख़्यालु रखण जे लाइ बि चयो आहे त बिला वजह तव्हां पन बि नथा टोड़े सघो, पर इंसान जा जेके रवैया असां ॾिसूं था उन ते छा चवणु चाहींदो? जी इस्लाम त मतिलबु हिन ते ताक़ीद कई आहे त तव्हां वणकारी कयो, वणकारी कयो, माना हिनखे ख़ूबसूरत ठाहियो दुनिया खे, तव्हांजी पर जेका अॼुकल्ह गर्मी जेका अॼुकल्ह वधी वई आहे इहा घणो करे इन जे करे वधी आहे जो असां जंगलात ख़तमु करे छॾिया आहिनि, वणकारी ख़तमु करे छॾी आहे, इन जे करे गर्मी अॼुकल्ह ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। वरी सोलर सिस्टम निकितो आहे, उहो त वरी अञा मतिलबु हुन जे सिज खे छिके थो, उन जी गर्मी त अञा वधंदी पई वञे। त उन जे करे बहितरीनु इहो आहे त दीन इस्लाम में बि इहो आहे त वणकारी कई वञे। ऐं ॾिसो न माना हिकिड़ी का जंग लॻी हुई साहबा जे दौर में, पोइ साहबा वटि कुझु बि कोन हुयो, साहबा किराम छा कयो, जेको आहे उन निम जो दरख़्त हुयो उन मां उन्हनि मुसवाक ठाहे करे ऐं उनजे कढ लॻा, हुननि सम्झो त ॿिया इन वटि विया की हथियार आहिनि सभु जेका काफ़र हुया भॼण लॻा, सिर्फ़ु माना मुसवाक जे करे। अलाह साईं जेका बि शइ तकलीफ़ कई आहे उहा कंहिं न कंहिं कम जी आहे, का बि शइ बेमक़सद न आहे। वॾी महिरबानी मां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया ऐं डॉक्टर शफ़क़त वरी महिरबानी अव्हां जी जो हमेशह जॾहिं बि अव्हांखे सॾु कंदा आहियूं हमेशह जी चवंदा आहियो। वॾा वॾा मुंहिंजा ख़ालिद हुसैन सूमर साहब वरी महिरबानी अव्हां जी, गुलशन मुनव्वर आपका भी बहुत शुक्रिया। ऐं आख़िर में नात असां ॿुधंदासीं, गुलशन आपसे ही हम सुनेंगे आख़िर में। व्यूवर्स इजाज़त जो वक़्तु अची चुको आहे, इंशाअल्लाह हयाती बख़ैर, सुभाणे ज़िंदगी साथ नूं तो वरी अव्हां सभिनी सां मुलाक़ात थींदी। ये नशियात अव्हां सभिनी जे लाइ पेश कई वई कशी जामी शीरी, टेलीनो 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डस, रूह अफ़ज़ा ऐं ऑलपर स्क्रीन वारनि जे सहकार सां। इंशाअल्लाह सुभाणे मिलंदासीं, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। जी बेटा माइक शिफ्ट कर दीजिए। या नबी या नबी नज़र करम फरमाना, या नबी नज़र करम फरमाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। ज़हरा पाक के सदके हमको तैबा में बुलवाना, ज़हरा पाक के सदके हमको तैबा में बुलवाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। आपके दर की हूँ मैं सवाली, आप है मेरे दाता, सारे रिश्ते नातों से है प्यारा अपना नाता। आपके दर की हूँ मैं सवाली, आप है मेरे दाता, सारे रिश्ते नातों से है प्यारा अपना नाता। आप तो हैं आप तो हैं आता है जिनको सबकी लाज निभाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। बेसाया है लेकिन दो जग पर है आपका साया, अर्श मुअल्ला बना मोहल्ला दीद को रब ने बुलाया। बेसाया है लेकिन दो जग पर है आपका साया, अर्श मुअल्ला बना मोहल्ला दीद को रब ने बुलाया। हश्र तलक ना हश्र तलक ना होगा किसी का ऐसा ना जाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन
नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। سلام رمضان رمضان رمضان، سلام رمضان رمضان رمضان، سلام رمضان رمضان رمضان، سلام رمضان رمضان رمضان۔ आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।